रिपोर्टूं ॾियनि पिया कि सांगड़ डिस्ट्रिक्ट, उमरकोट डिस्ट्रिक्ट, बदीन डिस्ट्रिक्ट, पर तकरीबन जेको भी ॿिए स्टेट में आहिनि उहे तमामु सेंसिटिव आहिनि ऐं उन में को बि नाख़ुशगवार वाक़ियो थी सघे थो जेकॾहिं पोस्ट मुक़ररु न कई वई पोलिंग बूथ जे अंदरि ऐं पोलिंग स्टेशन में ऐं 1 पर्सन 1 वोट जो उहो कॉन्सेप्ट न थियो त को अहिड़ो मतिलबु नावंदड़ अहिड़ो को वाक़ियो पेश थी सघे थो उहो सभिनी खे हाणे ख़बर पई आहे हाणे सभु महसूसु कनि पिया। काशिफ़ साहिब इहे ज़ारात एतिरी शंस आहिनि उहो इनखे एॾी शिदत सां महसूसु कयो वियो आहे जो डिस्ट्रिक्ट रिटर्निंग ऑफिसर जेको डिप्टी कमिश्नरी आहे इंतज़ामिया जो हिसो आहे उन हिकिड़ो ख़त लिखियो आहे। अॼु इलेक्शन कमीशन में हिन मामले ते वीचार बि थियो आहे, उन ख़त ते वीचार बि थियो आहे ऐं उन में तमामु घणियूं कंसल्टेशन्स आहिनि जेके असां वटि इतला आहिनि त सुभाणे बि शायदि सांगड़ में इन क़िस्म जो ग्राउंड असेसमेंट करण जे लाइ सेशन थियणो आहे, का मीटिंग थींदी आहे। अॼु बि कुझु ऑफिसर्स जेके मुख़्तलिफ़ फोर्सिस जा उहे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हुया, मुख़्तलिफ़ माण्हुनि सां मिलिया हुया, मुमकिन आहे त तव्हां सां मिलिया हुजनि, तव्हांजे माण्हुनि सां मिलिया हुजनि, पर मां चवां पियो त हीउ जेको पीर साहिब जन सॾायो आहे इजलास सां ज़ाहिर फंक्शनल लीग जा तमामु अहम माण्हू आहियो, उनजी एजेंडा छा हूंदी, उन में छा चवंदा वारस हूंदा, विक्टम्स जा वारस हूंदा, ख़लीफ़ा हूंदा, जमायत जा माण्हू हूंदा, मुअज़्ज़िज़ माण्हू हूंदा, छा पियो थियणु वञे? लासाब पिछले पघारे जेको छंछर ते इजलास सॾायो आहे, जेके माण्हू शहीद थी विया आहिनि, जेके माण्हू ज़ख़्मी आहिनि, उन्हनि जा वारिस आहिनि, हुर जमायत जा ख़लीफ़ा आहिनि, मुअज़्ज़िज़ीन आहिनि, उन्हनि सभिनी खे आमदद वठण जे लाइ, उन्हनि खे तसली ॾियण जे लाइ, उन्हनि खे हिदायतूं ॾियण जे लाइ, उन्हनि खे पुरअमन रहण जे लाइ, उन्हनि जे लाइ इहो सोचियो पियो वञे त भई उन्हनि खे घटि में घटि उते घुराए उन्हनि सां ॻाल्हि कई वञे उन्हनि जा कहिड़ा राया आहिनि ऐं हुन इन पूरे मामले ते छा था सोची त अॻिते कहिड़ो लाइबल तइ कयो वञे। ऐं हिकिड़ो जेको बाइकाट जी ॻाल्हि थिए थी उनजी आउं तरजीह कयां थो त असीं बाइकाट कंदासीं, मुतारिफ़ में रहूं था त इलेक्शन खे फेयर एंड फ्री करार ॾिनो वञे, उन फेयर एंड फ्री सिर्फ़ु करार न ॾिनो वञे पर उन जे लाइ ज़रूरी उपाउ वरिता वञनि, ज़रूरी इक़दाम कया वञनि। मतिलबु हिन ॻाल्हि खे हीअ जेके गुफ़्तगू प्रोग्राम खां अॻु जेकी मूं तव्हां सां पे कई इहो सवाल जे सूरत में वरी रखां थो पियो त छा इलेक्शन जे बाइकाट करण वारो सवाल बि को एजेंडा ते आहे छा हिन वक़्त ताईं? न त बाइकाट जो को बि एजेंडा असां पार्टी जे कंहिं बि इजलास में अञा ताईं कोन्हे। बाक़ी जेकॾहिं असांखे इन ॿारनि शहीदनि ते इंसाफ़ न मिलियो ऐं ॿारनि शहीदनि जे लाइ जेके माण्हू मुलविस आहिनि उन्हनि खे केतिरे किरदार ताईं न आंदो वियो ऐं हुकूमत इहा ई फ़र्क़ में वरी जेका अॼु ताईं हींअर ताईं हले पई, जेकॾहिं उहा रही त असां एहतजाज जो हक़ महफ़ूज़ रखूं था, धरणनि जो हक़ महफ़ूज़ रखूं था ऐं असां पंहिंजे प्रोटेस्ट जो हक़ महफ़ूज़ रखूं था ऐं असां लाइमल जो ऐलान करे सघूं था। उहो कंहिं बि क़िस्म जो थी सघे थो, ज़रूरी कोन्हे सिर्फ़ु बाइकाट जी सूरत। तव्हां बार बार इहा ॻाल्हि चओ पिया था त हुकूमत ग़रीबीअ जो गैर संजीअ जो मुज़ाहिरो करे रही आहे, कहिड़ो क़दम हूंदो जंहिंखे ॾिसी तव्हां चवंदो त हाणे हिननि संजीदा रवैयो अख़्तियार कयो आहे? शइ हिकिड़ी दुनिया में हुकूमत जा हुकूमती जा कुझु उसूल थींदा आहिनि ऐं उहे उसूल जेके आहिनि उहे वाज़िह आहिनि, सभु शहरी बराबरि आहिनि। जेकॾहिं असांखे नुक़सानु थियो, असांजी पार्टी खे नुक़सानु थियो आहे, असांजे भवन खे नुक़सानु थियो आहे त उन जो अदालो कयो वञे उन्हनि जवाबदारनि खे केतिरे किरदार ते आंदो वञे, इन जे पुठियां जेके हथ आहिनि लिखियल हथ आहिनि उन्हनि खे केतिरे किरदार ते आंदो वञे। उन्हनि जे जिन सॼो ये कार्रवाई कराई आहे, जिन मतिलबु इहे सभु शयूं मतिलबु प्लान कयूं, साईं इस्माइल शाह खे क़तल करणु, हुनखे टारगेट करणु ऐं जेको क़त्लेआम थियो आहे, दहशतगर्दी थी आहे, टारगेट किलिंग थी आहे, उन्हनि खे वाइफो ते वञे उहो हुकूमत जी ज़िम्मेदारी आहे। हिकिड़ो सिधो सादो सवाल जेको मुख़्तलिफ़ सर्किल्स मां अचे थो ऐं ख़ुदि पीपल्स पार्टी बि करे थी पई, उहो इल्ज़ाम आहे ज़ाहिर आहे त हिन वक़्तु इल्ज़ाम आहे हिकिड़ो त जेकी FIR थी आहे उन में कंहिं बि क़यादत जो नालो पीपल्स पार्टीअ जे माण्हू जो न आहे, जेका FIR हाणे दाख़िल थी वई आहे, लोकल माण्हुनि जा नाला आहिनि उते जेके जवाबदार तौरु नामज़द कयल आहिनि।
पीपुल्स पार्टी चवे थी त जेकर इल्ज़ाम आहे त पोइ ॻाल्हि थिए, तव्हां चओ था त हुनजे पुठियां जेके हथ आहिनि कोलेबरेटर्स जा नाला ज़ाहिर आहे त अञा त न आया आहिनि FIR में। ॿी ॻाल्हि इहा आहे, चवनि था पिया हू जेको चवनि था पिया त हथियार खणी पहुता हुया माण्हू हुते, तव्हांजा माण्हू जी सही हथियार खणी आया, छा हुते को हथियार वारो माण्हू कोन हुयो, जेकॾहिं हथियार वारा माण्हू असांजा हुजनि हा त मुक़ाबिलो थिए हा, तो ॿिए पासे नुक़सान थिए हा, तो साम्हूं को ग्रुप हुजे उन्हनि सां मुक़ाबिलो थिए हा, उन्हनि जा माण्हू ज़ख़्मी थियनि हा, उन्हनि जा माण्हू बि भरनि हा। हीउ वधरे थियो आहे, बाक़ाइदा टारगेट करे दहशतगर्दी कई वई ऐं असां या जेके बि शहीद थिया आहिनि उन्हनि वटि को हथियार कोन हो, अञा ताईं साबित कोन थी सघियो आहे। ऐं जेके जिन हथियारनि सां शहीद कया विया, जिन हथियारनि सां इन्हनि जो कतलाम कयो उहे माण्हुनि जो तक़रीबन सभु जेको आहे SLG टाइप जो हथियार आहिनि जेके सिर्फ़ु सरकारी तहरीर में सरकार वटि हूंदा आहिनि, सरकारी एजेंसियुनि वटि फोर्सिस वटि हूंदा आहिनि। इन ॻाल्हि खे आउं बिल्कुलु रद्द कयां थो कि हितां हथियार खणी जेकॾहिं हथियार खणी वञनि हा त पोइ रिज़ल्ट बि जेका रिज़ल्ट थी इहे कोन थिया न सही। महिरबानी माण्हू असांजा शहीद थिया आहिनि, इहे कोन थिया। महिरबानी।